इल्मु रोशनी आहे। इल्म जो ॾीओ ॿारनि वारा जेके आहिनि उहे हमेशह तारीख़नि जी सोनहरी वर्कनि में ज़िंदा रहंदा आहिनि। हिन अहिड़ी क़िस्म जो हिकु गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल 2 साल पहिरीं इहो वजूद में आयल तालके गोलारची ज़िले बदीन जो स्कूल अली मोहम्मद महरी जेको सनड़े जो ॻोठु सॾिजे थो, ॻोठु अली मोहम्मद महरी जो गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल जेको 100 साल जी उनजी पहिरीं सालगिरह मल्हाई वई। 100 साल पूरा थियण ते उन जूं जेके शख़्सियतूं हुयूं, उन जूं जेके उस्ताद हुआ, उन्हनि उस्तादनि जूं जेके महिनतूं हुयूं उन स्कूल में, उहो एवार्ड तक़रीब थी। बहितरीन हिकिड़ी तक़रीब कराई वई। तइलीमी सेमिनार जे हवाले सां हिकिड़ो बहितरीन सेमिनार पिणु करायो वियो। शागिर्दनि खे पिणु हिते जेको सो एवार्डनि सां नवाज़ियो वियो। के गोलारची जे ॻोठु अली मोहम्मद महरी में गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल हिकिड़ो नंढड़े झूपड़ी नुमा स्कूल मां थींदड़ अॼु वॾी हिकिड़े महल नुमा स्कूल में शामिलु थी वियो आहे। उते जे वॾियुनि शख़्सियतनि, वॾियुनि नामियारनि शख़्सियतनि 100 साल पहिरीं हिते पंहिंजो स्कूल वजूद में आंदो। उन मंझि मोहम्मद इब्राहिम अनीस महरी साहिब जिन जा वॾियूं हिते ख़िदमतूं बि आहिनि। हिते जेके एवार्ड ॾिना विया हुआ उहे बि नामियारनि शख़्सियतनि, मिठो महरी आहे जेको सो नामियारी शख़्सियत सिंध जो लेखक ऐं मुहक़िक़ मखमूर महरी आहे ऐं गुल मोहम्मद गुल आहे। इन्हनि जे हवाले सां उन एवार्डनि जूं तक़रीबूं थियूं। एवार्डनि जी जो ख़ासि महिमान हो, हिन तक़रीब जो जेको ख़ासि महिमान आहे उहो ख़ासि महिमान लाड़ जो सचल ऐं मशहूरु सिंध जो शाइर हाफ़िज़ मोहम्मद निज़ामाणी इन जो ख़ासि महिमान ख़ासि हो। ऐं एज़ाज़ी महिमाननि में एजुकेशन सेक्शन ऑफिसर मोहम्मद इक़बाल जोड़े जो, इन खां अलावा लेखक ऐं शाइर मोर सागर जोड़े जो, मशहूरु लेखक मोहम्मद कासिम निज़ामाणी। इन खां अलावा आउं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन जे जेके हिन स्कूल में जिन पढ़ायो, जिन उस्तादनि तइलीम जो रोशनियूं हिन स्कूल खे ॾिनियूं, उन्हनि में साईं शमसुद्दीन महरी साहिबु, साईं शफ़ी मोहम्मद महरी साहिबु, ॿिया खोड़ अहिड़ा उस्ताद हुआ जिन खे एवार्डनि सां नवाज़ियो वियो। ताज़ो हींअर इन ई साॻे स्कूल मां कुझु ॾींहं पहिरीं मोहम्मद यूसुफ महरी, साईं मोहम्मद यूसुफ महरी रिटायर थिया, उनखे बि एवार्ड सां नवाज़ियो वियो। इन खां अलावा खोड़ अहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं जिन खे इन सां नवाज़ियो वियो। ऐं एज़ाज़ी महिमान में तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मशहूरु सिंध जी सियासी शख़्सियत डॉक्टर दोदो महरी बि शामिलु हुआ ऐं हिन स्कूल में पढ़े वेंदड़ सिकंदर हुसैन महरी जेको आहे असिस्टेंट कमिश्नर जेको उन बि हिते शिरकत कई। शागिर्दनि पंहिंजो जेको सो टेबला पेश कया। ऐं शागिर्दनि नातू पेश कयूं। तक़रीर में खुदी ता हथ खणी वेंदो ख़ुदा जो थी वेंदो ख़ालिस, खुदी ता हथ खणी वेंदो ख़ुदा जो थी वेंदो ख़ालिस। अरे गुनाहनि जो घेरो टोड़े उन्हनि रो पार थी वेंदो, असांजे मुंहुं लॻो जेको उहो में हार थी वेंदो। जॾहिं साइंस ऐं टेक्नोलॉजी जी इंस्टीट्यूट ठाहियो जेका दुनिया जे लेवल जे मयार जी हुजे, उते सॼी दुनिया जा टीचर अचनि ऐं सॼे सिंध मां ॿार सिलेक्ट थियनि, उते ॿार पढ़नि। जॾहिं उते ॿार पढ़ंदा त उन सॼे इलाइक़े में अमन अमान जो मामिलो बि सरकार खणंदी। ऐं उन खां अलावा जेको मूं ॾिठो ॿारनि जूं हिते ड्रेसूं जेके ॿारनि जूं आहिनि उहा आम जेके स्कूलनि वारियूं आहिनि त असां सभु बाशऊर ऐं पढ़ियल लिखियल ऐं जेके असांजा तक़रीबन उहे माण्हू जिन वटि आहे त ड्रेस जी क़ीमत अदा करे सघनि था। जेके नथा कनि उन्हनि जे लाइ इहो आहे त आउं पंहिंजे तरफ़ां 10,000 रुपये जो ऐलान कयां थो त जेके ग़रीब ॿार हूंदा आहिनि, तव्हां स्कूल में शुरूआति कयो, ड्रेसुनि लाइ 10,000 रुपया आउं ॾींदुसि। असांजो स्कूल खे नए रंग में नज़र अचणु खपे। स्कूल लाइ कुझु करणु घुरिजे, हिते जे माहौल लाइ करणु घुरिजे। असांजा अबा ऐं ॾाॾा
उठ उचारे करे माण्हुनि खे तालीम ॾेई आहे, माण्हुनि में इल्म जी रोशनी करे आहे, न उन सां गॾु हू इन में पंहिंजी इहा सलाहियत बि पैदा कंदा करे आहे। हाणे मुंहिंजे हयाती जा जेके ख़बर न आहे त केतिरो चैप्टर आहे, पर अॼु आऊं मुंहिंजी अॼु मुंहिंजो ज़मीन तमामु मुतमिन आहे। जेका ॻाल्हि आऊं 20 साल खां कंदो आहियां सा तमामु देरि सां थी। जेकॾहिं अॼु ॾिसी हा त हू त असां अलाह जे ज़िले में नंबर खणूं हा। ही 1921 में स्कूल ठहियो आहे त 1921 खां जेकॾहिं शुरू कंदा त 2024 ताईं जंहिं 100 साल जो जशन आहे। 100 साल जे जशन में असां ॾींदासीं हिते माण्हू जिन तइलीम पिराई उहे कहिड़ा कहिड़ा माण्हू कहिड़नि कहिड़नि उहिदनि ते पहुता, छा थियो, उन्हनि मां असांखे इनपुट केतिरी थी, आउटपुट केतिरी थी, सॼी रिकॉर्ड अची वेंदो। जेकॾहिं इन स्कूल जा GR कलेक्शन कया वञनि, उन्हनि मां ख़ासि माण्हू चूंडिया वञनि, उन्हनि जी ज़िंदगी ते लिखियो वञे त सवें बल्कि हज़ारे सालनि जो हिकिड़ो तव्हां निज़ाम अची वेंदो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, उन्हनि जे लाइ किताब अची वेंदा, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, हिकिड़ी हिस्ट्री तयारु थी वेंदी। जे ॻोठनि जे आस पास तइलीमी सरगर्मियूं तमामु घटि आहिनि, ईअं सम्झो जहालत आहे त आऊं पहिरीं पंहिंजे उन्हनि जे आस पास जे इलाइक़े ऐं पंहिंजे ॻोठ जे उस्ताद जेको स्कूल में पढ़ाइण थो चाहियां त उन ते साईं उनखे पंहिंजी इजाज़त ॾिए। पंहिंजी ज़िंदगी जो वक़्तु अर्पींदड़ असांजा मौजूद ऐं असांजा इंतहाई मानवारा मौलवी हाजी अली मोहम्मद महरी सां क़ाइमु कयईं ऐं उते ई मदरसे जो क़याम अमल में आंदायूं, जंहिंमां अॼु ताईं केतिरा ई ॿार क़ुरान मजीद जी तइलीम हासिल करे रहिया आहिनि। हज़रत मौलाना अली मोहम्मद महरी 17 अगस्त 1981 धारे वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह मैसूम जे मक़ाम बागली में आहे। अंग्रेजी तइलीम ते ज़ोर ॾिनो वियो, उहो दौर 1914 खां 1943 जो। अॼु असां राष्ट्रनि जो प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं, जिन पाण वरी ॿिनि खे रोशन ॾिनी। साजन सही सञा बतीन जी आवाम खे इहो अली मोहम्मद महरी जे ॻोठाणनि, नौजवाननि, उस्तादनि, शागिर्दनि इहो सबक़ु ॾिनो आहे त अहिड़ी क़िस्म जो जेके स्कूल आहिनि उनखे अञा उजागर करण जे लाइ, तइलीम जे वाधारे लाइ अहिड़ी क़िस्म जा तइलीमी सेमिनार थियणु घुरिजनि त जीअं ॿाहिराड़ी जा जेके स्कूल आहिनि, जेके पुठिते पियल स्कूल आहिनि, जेके तबाह ऐं बर्बादु पियल स्कूल आहिनि, उहे अॻु भरा थियनि ऐं उन्हनि मज़ा शागिर्द पढ़ी तइलीम जो मयार वधाइनि ऐं मुल्क जो रोशन नालो कनि। हिन तक़रीब जी जेको कंपेयरिंग जा फ़राइज़ अंजाम ॾिना उहो सिंध जे नामियारे सहाफ़ी मरहूम महमूद महरी जे फर्ज़ंद मोहम्मद अली महरी अंजाम ॾिना। आख़िर में मौलवी अली मोहम्मद महरी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जा 100 साल पूरा थियण ते 100वीं सालगिरह जेका आहे उन जो तक़रीब जो केक कटियो वियो ऐं पुरवकवार तक़रीब पंहिंजे इन केक कटण खां पोइ इख़्तिताम ते पहुती।